सर कंहिं ॾिठो मुंहिंजे माण्हुनि खे ज़मीन ते संगार खान पाण त पोइ अमीन थियो न त हू छो वियो ज़मीन ते जॾहिं मां तव्हांजे हुक्म जी तामील कयां थो त हू छो नथो करे कानून जी तक़ाज़ा इहा आहे त खांइस पुछाणो कयो वञे हा सर जॾहिं फायरबंदी थी ऐं तव्हांजे तरफ़ां चयो वियो त को बि उते न वञे त पोइ हू छो वियो सर न सिर्फ़ वियो आहे पर फसल खे पाणी बि ॾिनो अथसि कानून आहे त ॿिन्ही जे लाइ आहे न सर हा सर छिकियोसि न त संगार खानी छो थो करे बिरादरी जे झगड़े ॾांहुं छो थो धिके हा सर हा ठीक है सर ठीक है ओके खुदा हाफिज छा तो चवी मां जो पाण खे वेठो तो लपाटो हणी चलो थियो ई छा बाबा से एसपी साहब हो हाँ संगार फोन कई अथसि मुंहिंजे खिलाफ बाबा सही ॿुधायां थो न ॿुधायो सा त मूंखे कुटियो अथनि तोखे न मुझे सीने ऐं निराड़ खे धक त ज़ाहिर कोन्हनि गोहर वरी घट अच्छा धमकी साईं टई ॾकनि पिया जीअं सर्दी में माण्हू ॾकंदो आहे मूं चयोमांनि जॾहिं मां हिते आयो आहियां त तव्हां छो आया आहियो त इहे परेशान थी विया संगार परेशान थी वियो बाक़ी सवेर लाकुर छा पियो चवां बाबा साईं पहिरियों भेरो मुर्सी कई अथई सदाईं अहिड़ी मुर्सी कंदो आहियां बाबा साईं तव्हां वटि मञोदी आहे कान तव्हां लाइ गोहर गिदड़ असांजी ज़मीन में हुआ बिल्कुलु बाबा साईं मां बीठोसि त इहे फुलतरू फिरी आया मूंखे मां एसएसपी साहब सां रूबरू मिली पोइ वरी न संगार खान खे सिगाया तो कख मां ने कसम करण ॾिजो वायर उखेड़े छॾींदसि हेत त चुप कर अस्पताल आहे ॿियो त मुमल तकलीफ़ में आहे रड़ियूं करे उन जी तकलीफ़ खे वधाए न सोराब बाहे घर वेठे ढकण वियो अथसि एॾो ठहको आहे छा हुनखे ख़बर न आहे धाणो धणकी आहे न धणकी न आहे धाणो धाणो रब खे मञ माठ कर अल्लाह अल्लाह कर त मुमल जी हयाती बचे रब रहम करे मुमल ने सोराब पर हू त मारे चुका न माठ अचे ई नथी छा कयां धक शफन जो आहे इन करे ढकी भली आहे थाणे ते शहबाज खान जा माण्हू ॼाणाए एनसी दाख़िल कराई आहे त जीअं इलाज थी सघे चाचा हाणे सोच मुमल जी तबियत कीअं आहे साॻो ई कुंग बोड़ में आहे होश ई न आयो अथसि चाची डॉक्टर चयो आहे त बचाव अथसि होश में अची वेंदी अल्लाह सणाई कंदो शफन तकड़ न करी हा चाचा हयम दरवाजे वारे खे पर मूंखे कहिड़ी ख़बर त अंदरां मुमल निकिरंदी बस हाणे बचारियो न त को ॿुधी न वठे अम्मा मुमल दिए बाबा जी पुट शफन वारो कर शफन डॉक्टर के वठी अच ठीक है चाचा मुंहिंजो साह वो अचे पई चाची अम्मा कहते भरोसो भी कर वो बाहर मूंसां दर ते आई पे शफन फायर कयो मां हटियुसि लगी हुनखे अपा सच्ची गोली डायण के हणी अची सा तो पूरी थी वने हा आई घट में घट वरी भी चट्टी में बियो संग तो वठू ना पुफी तू मुते यकीन न कयो न हाने कासिम पाण ॾिसी आयो न तो हू अचण लाइ तैयार आ हुनखे ज़ोरी विहारियो थन हाँ असुलो रो साथ ही छिनाए साला साथ हो वनेस खुदा जी कुदरत आई नाटकण ते वरी एतबार ता कयो हो होते नाटक करे आई तही एतबार ता कयो बई सलाह थी विया हो आई उन नाटकण ते एतबार ता कयो चाची अम्मा सच्ची गाल इहा आहे
जीअं मूं हुनखे चयो न तीअं मूंसां गॾिजी हलण लॻी। थाणो घणो रोकियुसि पर हुनजी ॿुधई कोन। इत्तफ़ाक़ इहो थी वियो। मां बि त इहा ई ॻाल्हि कयां थो क़ासिम, न त मूं महिल बेकसूर आहे। हाणे बस कर। ख़ुदा जी कुदरत ही बि हुन सां हम सलाह। ॻाल्हि ॿुधो, मूंखे इहा ॾाइण मोल या जेरी असुल हिन थले ते खपे। हा पुफी, इन्ही शफ़न खे लेटाए भेण मूमल खे वठी ईंदुसि हिते। जेकॾहिं न शफ़न साम्हूं थियो त पोइ ज़फ़र बि ज़मरक आहे ज़मरक। बस कर। न चओ के भेण, आऊं चवां थी गेले अचोसि जल्दी, न त तव्हां ॿिन्हिनि खे आऊं बख़्श कान कंदीसां। हिते हूंदी चाचीअ मां, हिते हूंदी फलाद बि थी वेंदो। छो त कासिम करनि था खारे या मारे। अदा अदा छाचो हाँ छाचो अदा उते खैर ताए कमल। अम्मा कोट रपण जी कंधे को नजर आयो। कोट केर जुरत करे सके तो? दुश्मन का भी किरियल हरकत करे सके तो दादा न। दुश्मन जा तोड़ा ही न रहंदा मां। ख्याल सां आदा बाहर न वन, घर में संभाले भी दादा न। मौत कमरे में भी अची कैद करे सके तो। दुश्मन कोट टपे ऐं मां थले ते भी इंतजार कयां। केड़े तरफ का नजर आयो तोखे? अम्मा उते साऊं। को नजर आयो दादा न? ना मां, को भी न हो मां। कंवल जे ॾिसण सां भॼी विया हूंदा। थी सके तो, मूंखे त नज़र ई कोन आया। अदा मुंहिंजे सॾ ॿुधण सां निकिरी विया हूंदा। खैर आहे, तव्हां आराम कयो, मां पहर सवा जागा थो। सुम्हो। पुट शफ़न जागी थो? चाची निंड उॾामी वई आहे दोस में। दोस धक्को हयम दुश्मन खे, लॻी सजण खे वियो। कहिड़ो सजण? धक त मूमल खे लॻो न शफ़न। सजण मतलब पांजो चाची, मूमल खे त न हयम न, हयम कासिम जे साथीअ खे, लॻी मूमल खे वई। चाची मूंखे त चाचे सुराब मुंझाए छॾियो आहे। कीअं? रोके थो, मूं आज़मतो कयो आहे चाची। कहिड़ो? चाचो जॾहिं दुख में या नाराज़गी में रोके थो न, नुक़सान या को न को नतीजो मिले थो।
चाची मां छा कया मां कीअं कया एक तरफ चाची जी रोक ऐं ॿिए तरफ दुश्मननि जो बंधक खेर आहे वॾो आहे चई वेंदो आहे मूं कॾहिं तोखे रोकियो आहे या मना कयो आहे न चाची पोइ छो थो दिलि लाई धाणो तोसां आहे धाणो थणकी आहे नि थणकी न आहे चाची अफ़सोस त तोते बि आहे वरी मूंते हा तो छो छॾियो मूमल खे कासम सां दहशत में अची वई ही मूमल मूं रोकियो पर ख़ौफ़ में दहलजी कासम सां रलिजी वई चाची बाक़ी तूं वाई हुई मूं बि घणो रोकियो पर मूंखे इहो कारो रिछ हिसाए वियो त मां छा कयां तूं जे वक़्त ते न पहुची हा त वठी वञेसि हा न चाची मां कासम जी कातर कंदुसि कातर सिर्फ़ मूमल खे ठीकु थियण ॾे और कासम खे ॿुधाईंदुमि त ही शफ़न शेर आहे शेर दादन खे कुझु करे न सघियई बाक़ी कासम खे छा कातर कंदे तोखे हलण खां हला कई अगवा कई तो छा कयो अथसि अॼु ताणी वाटे गले मिली न सघियो आहे खोड़ दफ़ा घंट ताड़िया त मांसि कोन आयो मुंहिंजे साम्हूं अञा चाची हुनजी हयाती आहे माठ थोरे कई अथमि घर वियो हुउमि कोन मिलियो जेकर मिले हा न त सिधा न हुजे हा माठ करे सुम्ही पो दादन या कासम लॾे कोन विया आहिनि ऐं पलांद पुराणा कोन थींदा आहिनि चाची तूं सुम्ही पा मूंखे निंड आई न लेटी पव तूं सुम्ही शफ़न चोरंदे त चट थी वेंदे कासिम करंटा खारे यो मारे साह बंद कर थाणो बंद कर साह न त सॼी उमिरि साह खणी न सघंदी है हाँ हाँ रात जो चिबरो घर में कीअं काए पियो आहे खामोश न त खोपड़ी खोखली थी वेंदई किथे आहे भाॼई जल्दी ॿुधाए न त ददका ऐं धूड़िया सॼो ॻोठ ॿुधंदी तव्हांजी इहा जुरत मुंहिंजे घर में अची करे मूंखे हिसायो था हाँ ही शफ़न शेर शेर कासिम करंटा खारे यो मारे मां हिन जी लौंदड़ी में ठोकिया थो
पाणे ॿुधाईंदी त मूमल किथे आ? मूमल अस्पताल में आहे, कौन तो जाने। भाई धाणो जेकॾहिं तव्हां भाॼाई खे रोकियो न त मां पूरे हिन घर खे बाहि ॾेई छॾींदुसि, बाहि। अची सर कासिम हिन ते हथ ठारण ॾे, तर तपाए ॿारियो अथसि। ईसन हीअ औरत आ हीअ, माण्हू खिलंदा असांजे मथां। हलिया मूंसां। शबन पुट, शबन पुट क्यों कोन शबन। चाची मां ॿिन्ही खे बख़्श कोन रखंदुसि, छो त शबन चेरा चे ओ शबन, ओ शबन। हिमा काथे आया? तूं पंहिंजे घर में आई। मीरल नूरी तोखे होश अची वियो? तूं मूंखे सुञाणे वई? तो छो मूंखे कैद कयो आहे? लॻे थो त क्याड़ीअ में धक लॻण करे तुंहिंजी यादाश्त वापसि अची। डॉक्टरनि सही पहचान त हिनखे मग़ज़ में धक लॻो आहे, तॾहिं यादाश्त गुम अथसि। इहो बि शुक्र आहे नूरी जो तूं लोहे में अची वई। मां चवां थी परे थी मूंखां। मां अमा ऐं बादल ॾे वेंदसि। तूं पापी आई, वञण ॾे मूंखे। हिन जा हवास बहाल थी विया आहिनि। हीअ मसलो कंदी कीअं कयां? हिनखे हथां विञाइणो न आहे। बादल ई मासी ख़दीजा वटि वई त मूं वटि वरी न ईंदी। हिनखे बेहोश रखणो ओसी ताईं जेसी ताईं राज़ी नथी थिए। राज़ी थींदी कान, नथी त पोइ राइस के नाल बि परे न आहे। हा ईअं ई करणो। खेसि ॿुधाइणो पवंदो त ख़दीजा ऐं बादल सदमे में मरी विया आहिनि, ऐं पोइ वञी ॿिन्हीअ खे मारे लाश लोड़े हिनजी वारसी कयां। ॿियो केरु अथसि बादल ऐं मासी ख़दीजा खां पोइ? मासी मूंखे लॻे थो त कुझु थियो आहे या थियण वारो। छा थियण वारो आहे? समझ में नथो अचे मासी। वहम न कर बादल। वहमी न आहियां मासी। दिल थी चवे त मुंहिंजे दिमाग़ में अलाए छो इहा ॻाल्हि वेही वई आहे त नूरी मीरल वटां संदसि घर जी तलाशी जो वठी आए। हुजे हा त मिले हा न। मुमकिन आहे ॿिए हंधि कढी वेंदो हुजेसि, राति जो वठी अचे राईंदो हुजेसि। पर संदसि नूरी भॼ वठी कोट रबी निकिरी अचे आ बादल। चाचे हाशिम न चयो त होश हवास साल में न अथसि त पोइ कीअं निकिरी ईंदी? इहा बि ॻाल्हि आहे।
हाणे हिकिड़ो कमु करणो आहे मासी। कहिड़ो? इहो पोइ ॿुधाईंदुसि। ठीकु आहे बादल। गौर जी सरकार। घरां निकतुसि न त मूंखे पुलिस ईंदे नज़र आई। पुलिस सुबुह सां? हा, मूंखे शक थो पवे। छा जो बाबा साईं? बहराम या संगार एसएचओ खे कासिम या सफ़र जे ख़िलाफ़ भड़कायो न हुजे। फोन करे एसएचओ खां पुछी सघो था? नंबर बंदि अथसि। थाणे ते ॻाल्हायो बाबा साईं। उहो नंबर न लॻो, या ख़राब आहे या नेटवर्क में खलल आहे। पोइ जीअं चओ त गोहर करे। गोहर बि कुझु बि न करे, गाॾी तयारु कराए। हाज़ुर बाबल, देर न आहे। ड्राइवर खे चओ त सीएनजी ऐं पेट्रोल ॿई चेक करे। बिल्कुलु बाबा साईं, पर हिकु ॿियो ख्याल आयो आहे। कहिड़ो? मां ॾिसी अचां त ॻोठ में कहिड़े घर ते पुलिस कड़ो चाढ़ियो आहे। जात आहे ई कान। निंड मां उथी हवेली मां निकतो, तव्हांजे अखियुनि खे तिरविरा चढ़ी विया। सुबुह सां जूचकी न ॾे त से काट न विझाए। तोखे जेको चयमि सो कर। जी बाबा साईं, हाज़ुर बाबा साईं। जेकॾहिं बहराम ऐं संगार मुंहिंजे ॻोठ ते पुलिस मोकिली आहे न, त पोइ मां बि शहबाज़ खान आहियां। शहबाज़ खान। वीरल ॿाहिरि निकिरो, तोखे भॼण जी वार काई न मिलंदी। चौफेर पुलिस जो कड़ो आहे, सॼे घर खे पुलिस घेरियल आहे। पुलिस? पुलिस कीअं आंदी? अबू मीरल, पुलिस ने तवार बिन पेश। साहब, ये न निकरंदो। दरवाजो बन्योसि या कोट टपो। वारो कयो, टपी वञो। अबू कस कोटड़ा। अरे खबरदार, गोली गोडो बनी विजेस। ए जो इंदे मरी विंदे, पोयन के पगार भी न मिलंदी। बेहोश आहे साहब। मीरल बेहोश कई हूंदी। होश में अचण सां संदसि बयान थींदो। साहब, तव्हां मीरल खे थी को कयो। मां हिन खे खणी विहारियांसि थो गाॾीअ में। ठीकु आहे, जल्दी कर। जी साहब। नूरी, नूरी।